बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं त तव्हां जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। जीअं त तव्हांखे नज़र अची रहियो आहे त अॼु असां ठाही आहे दाल, जेका असांजे घर वारनि खे ऐं असांखे ॾाढी वणंदी आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त सिंधी तरीक़े सां मसूर जी दाल कीअं थी ठाही वञे। हीअ ठाहिणु ॾाढी आसान आहे ऐं मज़ेदार आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त मसूर जी दाल ठाहिण लाइ असांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी। सभ खां पहिरीं मां हिकु कोप दाल जो खयों आहे, जेके चूंडे किचिरो कढी करे हिते मां प्याली में रखियो आहे। उनखां अलावा मूंखे घुर्बल आहिनि बसर। ॿ वॾा बसर खणी मां कटे रखिया आहिनि। तक़रीबन हिकु प्याली उहा बसरनि जी थी वई आहे। उनखां अलावा 2 वॾा टमाटा मां खयां, इन्हनि खे छिले कटे करे रखियो आहे। उनखां अलावा मां अधु कोप गिह जो खयों आहे। उनखां अलावा सुकनि मसालनि में मूंखे घुर्बल आहे 1 चमचो लूण जो, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो सावा सुका धाणा ऐं अधु चमचो हेड जो। इन खां अलावा जेके सावा मसाला पवंदा उन में मां थूम जूं 4 खां 5 ॻिड़ियूं खयूं आहिनि, अदरक जो 1 वॾो गतरो खयों आहे, 2 खां 3 सायूं मिर्चूं कटे रखियूं आहिनि ऐं सावा धाणा कटे करे मां रखिया आहिनि। सभ खां पहिरीं मां दाल खणंदसि हिकिड़े बाउल में। इनखे मां वॉश थी करे वठां, धोई थी वठां त जीअं हिन में ॿाहिरीं का मिटी वग़ैरह हुजे त उहा निकिरी वञे। दाल खे मां हिकु दफ़ो ई धोईंदसि त जीअं हुनजी ग़िज़ायत ज़ाया न थिए। धोई करे साफ़ करे वठिजो। दाल खां धोइण खां पोइ त जीअं असां दाल जी हिकु कोप खयों हो त इन में असां डबल पाणी रखी छॾींदासीं ॿोड़े करे दाल खे, त जीअं दाल हुन में नरम थी वञे। 1 कोप दाल हुई त इन में 2 कोप पाणी जमा विझी थी छॾियां ऐं दाल खे 10 खां 15 मिंट मां इन में पिसाए थी छॾियां। घी मां थांव विझी छॾियो आहे, चुल्हि ते थांव चाढ़े छॾियो आहे। मां हिन में बसर पई विझां। बसर खे हल्को गोल्डन कंदासीं, बसि एतिरो ई। हिते असां हिन में शामिलु कंदासीं पंहिंजा ॿिया मसाला। थूम ऐं अदरक था विझी छॾियूंसि त जीअं उहे बि पंहिंजी ख़ुशबू छॾे ॾियनि बसर सां गॾु ऐं उहे बि पची वञनि। 1 चमचो थूम जो कुटण खां पोइ 1 चमचो थी वियो। अदरक बि कुटण खां पोइ 1 चमचो थियणु घुरिजे। हिननि खे बि असां बसर सां गॾु पचाए वठंदासीं। बसरनि खे चङी तरह भुञी करे, थूम ऐं अदरक खे भुञी करे पचाए वठो। बसि एतिरो ई गोल्डन घुर्बल हो। हिन में असां टमाटा बि शामिलु था करे छॾियूं त उहे बि ॻरी वञनि। हिते असां विझूं था 1 चमचो लूण जो, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो सुका धाणा पाउडर ऐं अधु चमचो हेड जो। मसालनि खे बसर सां गॾु चङी तरह भुञी वठंदासीं। टमाटे खे बि घीअ ते चङी तरह भुञी वठंदासीं त जीअं मसाला ऐं टमाटो हिकजान थी वञनि ऐं चङी तरह पंहिंजो सवादु घीअ में ऐं बसर सां गॾु मिक्स थी वञनि। त चङी तरह भुञणी ॾेई इन्हनि खे भुञणो आहे। हाणे असां पंहिंजी शामिलु था कयूं दाल में जेको असां पाणी विधो हुयो उहो हारींदासीं कोन। उन पाणी समेत ई असां दाल खे बसर जे दाग में विझी छॾींदासीं। दाल इन ई पाणी में ॻरी वेंदी। हीअ नाज़ुक दाल आहे, इनखे ॻरण में घणो टाइम कोन लॻंदो आहे। 5 खां 10 मिंटनि में नॉर्मल बाहि ते दाल ॻरी वेंदी। हीअ ॾाढी लज़ीज़ ऐं ग़िज़ायत खां भरपूर दाल आहे। सो 5 खां 10 मिंटनि खां पोइ दाल तक़रीबन ॻरी चुकी आहे। हिनखे असां घणो घोटींदा न आहियूं, हिनजो थोरो दाणो रहणु ॾींदा आहियूं असां। हीअ दाल असां खाईंदासीं मानी सां, चांवरनि सां इस्तेमालु न पिया कयूं। चांवरनि सां इस्तेमालु कंदा आहियूं त थोरो हिनखे असां घोटे वठंदा आहियूं। हल्को घी ॿाहिरि अचे त असां शामिलु कंदासीं पंहिंजा सावा मसाला। हाणे हिते विझूं था असां सावा मिर्च ऐं सावा धाणा, जीअं उहे पंहिंजी ख़ुशबू छॾनि। हिते चङी तरह घुमाइण खां पोइ 2 खां 3 मिंट असां वरी ढक ॾेई छॾींदासीं त जीअं हल्को घी ॿाहिरि अची वञे। असांजी मज़ेदार सिंधी दाल मसूर जी दाल तयारु आहे। उमेदु था कयूं त हीअ रेसिपी तव्हांखे ॾाढी वणंदी। हीअ तमामु आसान रेसिपी आहे ऐं ठाहिण में को मसइलो न आहे। उमेदु था कयूं त तव्हांखे असांजूं सिंधी सादियूं सदियूं रेसिपीस ॾाढियूं वणंदियूं। पंहिंजी कमेंट जो इज़हार कंदा कयो। असांजी वीडियोज़ खे वधि खां वधि शेयर कयो। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। वरी जल्द मिलंदासीं की ॿी प्यारी मज़ेदार सिंधी रेसिपी सां गॾु।
सिंध सलामत, साथ सलामत। अल्लाह हाफिज़। जित रहो, खुश रहो, आबाद रहो। अल्लाह हाफिज़। अस्सलाम वालेकुम।